नाज़रीन, मटियारी मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार लगारी की रिपोर्ट मुताबिक़ साबिक़ सेक्रेटरी कच्ची आबादी गंवर अली लगारी सिंध एजुकेशन फाउंडेशन जो मैनेजिंग डायरेक्टर मुक़रर। गंवर अली लगारी जे मुक़ररी जो नोटिफिकेशन सेक्रेटरी तालीम सिंध ज़ाहिद अली अब्बासी जे तरफ़ां जारी कयो वियो। सिंध हुकूमत जे 15 अप्रैल वारे काबीना मीटिंग में गंवर अली लगारी जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी वई। गंवर अली लगारी सिंध एजुकेशन फाउंडेशन सेफ जे MD मैनेजिंग डायरेक्टर जो चार्ज संभाले वरिती। सिंध एजुकेशन फाउंडेशन जी नई MD गंवर अली लगारी जी सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ऑफिसर सां तारफ़ी मुलाक़ात थी। सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अली अब्बासी, डिप्टी मैनेजिंग डायरेक्टर शाबियारा रिज़वी ऐं सेफ जे ॿियनि ऑफिसरनि संदन इस्तक़बाल कयो। गंवर अली लगारी खे 16 जनवरी 2029 ताईं 4 सालनि लाइ MD मुक़रर कयो वियो आहे। साबिक़ MD सिंध एजुकेशन फाउंडेशन सेफ काज़ी कबीर जी मुदत ख़त्म थियण खां पोइ गुज़िरियल 6 महीननि खां उहा इज़ाफ़ी चार्ज सेक्रेटरी तालीम वटि हुई। गंवर अली लगारी 28 अप्रैल 2025 खां MD सिंध एजुकेशन फाउंडेशन तौरु चार्ज वरिती आहे।